छो जो अल्लाह सुब्हानो व तआला कंहिंसां ज़ुल्म न कंदो आहे, कंहिं ते अज़ाब न मोकिलींदो आहे, कंहिंखे तकलीफ़ न ॾींदो आहे। पहिरीं पैगाम खणी वञण वारो पैगाम हुनखे पहुचाईंदो आहे, न तो राह ते अचे उन खां पोइ हू सदा जो मुस्तहक़ थींदो आहे। फरमाई ही फिरौन ख़ुदा जी दावा पियो करे, अल्लाह सां मुक़ाबिलो करे, अल्लाह केॾो गफ़ूर रहीम आहे। फरमाई मूसा पहिरीं वञी सम्झाईसि, हुजत पूरी करीसि, तूं अल्लाह नथो थी सघीं, अल्लाह आसमान खां मथे आहे, पूरी काइनात जो रब करीम आहे, जेको तुंहिंजो बि रब आहे मुंहिंजो बि रब आहे। तूं ईअं न चओ ख़ुदाया। हज़रत मूसा कलीमुल्लाह चवण लॻो, अल्लाह मुंहिंजे ज़ुबान में हटक आहे, आऊं ॻाल्हायां थो हटकां थो, मुंहिंजी ज़ुबान में ॻाल्हाइण में उहा सकत नाहे, ताक़त नाहे। मुंहिंजा रब करीम मुंहिंजे भाउ हारून खे मूंसां गॾु मोकिल। फरमाई मूसा तो दुआ घुरी आहे, हारून खे बि मूं नबी करे छॾियो। हाणे ॿई भाउर नबी थी करे वञी सम्झायो। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ला निद्द लहु वला ज़िद्द लहु ला मिस्ल लहु वला मिसाल लहु। वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द रशद व क़द इहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। हम्दो सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुगाए जेको कुल काइनात जो अकेलो ख़ालिक मालिक आहे। ला तादाद बेहिसाब दुरूद व सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे नामे नामी इसमें गिरामी थे जरा प्यार मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मोजिज़ सामीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गों उलमाए किराम, अल्लाह सुब्हानहु व तआला हर नबी के पंहिंजो पंहिंजो मकाम अता फरमायो। सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं अल्लाह हर नबी के पंहिंजो पंहिंजो मकाम ॾिनो। पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह ताला उहो मकाम उहा फज़ीलत अता फरमाई जेका ॿियनि नबियुनि जे हिसे में न आहे।
जेका आयत सगोई मूं पढ़ी आहे सूरह बनी इसराइल सूरह इसरा चइबो आहे इन शुरू आयत में अल्लाह तबारक व तआला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम बयान फरमायो। ही उन मौके ते कुरान मजीद जी आयत नाज़िल थी जॾहिं अल्लाह पाक नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज नसीब फरमायो। अज़ीज़ो असा मुसलमान वट मेराज जी खुशी मौजूद है पर असल मकसद जी खबर काने का तब मेराज केरी मकसद ना थी। असा सिर्फ यो समझो है तो 27 रजब दे सुठा सुठा ताम तैयार कबा पान भी खाएबा पाड़े वारन के खाराएबा भला कपड़ा पाएबा बेशक खुशी में मानो खाई पी सके तो को अर्ज कोने पर जिन शे जो मल्हाने जो अंदाज जेको तरीको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾेई विया हुजनि उहो ई अपनाए। असल जो को मकसद हो मेराज जो उन मकसद के असां विसारे छॾियोसीं। अल्लाह वो मकसद ही बयान फरमायो पाण करीमन के बैतुल्लाह का वठी मस्जिद अक्सा ताईं बैतुल मुक़द्दस ताईं अल्लाह पाक सैर करायो ज़मीनी जंहिंजो ज़िक्र सूरतुल इसरा में आयो। आसमानी जो को सैर थियो तो सूरतुल नजम में अल्लाह ताला ज़िक्र फरमायो। हर नबी जो अल्लाह ताला वसू बयान कयूं संदन फजीलतूं बयान कयूं संदन मेहनतूं दीन जे लाइ से बयान थियूं संदन मर्तबा भी बयान किया विया पर अल्लाह खास करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेके नबी अल्लाह जा गुजरिया उन्हनि पैगंबरन के खुसूसी तौर ते ये मेराज न कराए जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह नसीब। कुरान मजीद में हिन तरह से जिक्र फरमाई सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह पाक फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही ज़ात पाक अल्लाह करीम जी जे सैर करायो पंजे बाने मोहम्मद करीम की लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल्लज़ी बारकना हौलहु मस्जिद हराम कअबतुल्लाह का मस्जिद अक्सा बैतुल मुक़द्दस ताईं बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना। फरमाई मक्कतुल मुकर्रमा का सफर थियो मस्जिद अक्सा ताईं मस्जिद अक्सा का सफर थियो पहिरीं आसमान ॿियो आसमान टियों आसमान चौथों आसमान पंजों आसमान छहों आसमान सतों आसमान इंद सिदरतिल मुंतहा बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना। फरमाई जो सफर गुजरंदो वियो पूरो सफर बरकती रहमत वारो। अल्लाह मकसद मेराज फरमाए बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना ताकि
के सादे निशानन के मोहम्मद करीम से अजायब गरीब ज़मीन में भी से आसमान में भी से मुझे मकसद है तो मोहम्मद करीम के सिर कराया ताकि पान भी सी करे उम्मत के ची बुधाई दल्ला छा छा नस्ल की वा दुनिया पान करीमन फरमायो आराम ये जिब्रील अचियो एक हदीस में आयो तो एक रात 3 फरिश्ता आया उन्हें रात ते मुझे बुधा पे चोन पा कहना कि सिर कराना बीरात गोरी सागा ते फरिश्ता आया बैन हदीस में आयो तो जिब्रील अमीन करे थी करे नबी करीम के उठाई दुआ पान करीम पूछा कना जिब्रील की उठाई क्योंकि जिब्रील अमीन तो वही खणी दुआ अल्लाह के तरफा पैगाम खणी दुआ फरमाया अल्लाह जा नबी अल्लाह सुब्हानहू व तआला तो के घुरायो इन जमीन का वठी आसमान ताईं पान करीमन फरमायो त एक सवारी काहे करे जिब्रील आयो वा गधे का सवारी वडिया खच्चर का नंढिया सफेद रंग दस नालो बुराक दस बुराक बरकमा वर्तला बरकमा न रोशनी बिजली के चमकार साल दिया ते बुराक न करे नालो पयोवा जो ही एडो तिखो जानवरा जो इथिक जंप हणदोआ जेसताई बियो जंप हणी जेसताई जा पैर पुटन जेसी नगरन ताई वो जनती माना हिकड़ो टिप दे बियो हुन जो टिप मां जेसताई नजर पहुंचे उसताई टिप पान करीमन फरमाया जी बुराक थियूं सवार छोया बुराक बद कर लगवा छो त जी नव सवार सवारी ते सवार थींदो आ त सवारी थंदी आ उनके खौफ थींदो आ कप कपी तारी थी वेंदी आ ई बुराक ॾकण लॻो आ जिब्रील अमीन पुठे ते धकणी करे चवंदो बुराक खबरदार थी होशियार थी पूरी कायनात जी अदीम शख्सियत मोहम्मद करीम तुझे मथा सवार पियो थे तू ईअं छो थो करीं पाण करीमन फरमायो इन जानवर जे कननि ते आवाज़ तो ये बुराक पूरो पघरजी वियो आ इज्जती एहतरामन में खामोश थी करे बुराक हुआ अल्लाह जे नबी जो कदरे पान करीमन जो कदर जानवर नहीं पखिन के भी हो ए इंसान आदर ना फरमानी ते दुआ तो मोहम्मद करीम जे फरमान के छड़े दी दुआ ई बुराक जानवर पान करीम फरमायो अदम में एहतराम में खामोश थी वियो पर पूरे जो पूरो बुराक पकड़ी सैयदुल कौनैन फरमायो त हानी असन जो सफर शुरू थियो हदीस में इहो भी पान करीम फरमाया त मुबरकत नफल पढ़ी आ छो जो सैयदुल कौनैन जी ये आदत मुबारक होंदी हिक त पान करीम हमेशा बावजूद रहंदा हा उम्मत के भी सबक ॾींदा हा पर जॾहिं के सफर जे लाइ निकिरंदा हा तॾहिं भी बरकत अदा करे पोइ निकिरंदा हा ई उम्मत के सबक आ त शुरुआत में नमाज सां कजा आखिर में नमाज सां कजा छो जो नमाज अल्लाह के पसंदीदा अमल है छो जो मेराज जो तोहफो भी नमाज आ ते करे नमाज शुरुआत अल्लाहु अकबर पाण करीमन फरमायो तो उतां का असां शुरू विया रवाना थिया आहियूं हाणे मस्जिद अक्सा अची वियो आहे मस्जिद अक्सा है जेको कंहिं उन वक्त में पर शुरू खां वठी पाण करीमन ताईं जेसी जेके नबी आया विया उन सभिनी जो मस्जिद अक्सा मरकज़ हुयो बैतुल मुक़द्दस पाण करीमन फरमायो असां जो पहुतासूं जिब्रील अमीन मुझे सवारी बुराक के उन कुंडीअ में ॿधो आहे जंहिं सां नबी पंहिंजनि सवारनि खे ॿधंदा आहिनि ॿी हदीस में आयो त तिरमिज़ी शरीफ में इहा रिवायत आई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं ॾिठो त जिब्रील पत्थर में आंगुर हई पत्थर में जी आंगुर हई तो उनमें हिकिड़ो सोराख थी वियो उन सोराख में बुराक जो ॿधे बुराक वञे किना कोन हा पर उम्मत के सबक भी मिले त इन तरीक़े सां पंहिंजे सोने अंदाज में सवारनि खे ॿधी करे पोइ अल्लाह ते तवक्कल कजो पाण करीमन फरमायो त मस्जिद अक्सा में दाख़िल थियो आहियां ॿिनि क़िस्म जूं रिवायतूं आहिनि
हिकिड़ी रिवायत में आ त पाण करीमन फरमायो त मूं ॿ रकातूं पढ़ी करे ऐं वरी रवानो थियो आहियां आसमान जे सफ़र ते। बी रिवायत में दुआ पाण करीमन फरमायो जीअं मस्जिद अक्सा में दाखिल थिया त जमे गफीर नजर आयो आ। ही कहे रहन ही नूरानी चेहरा ही खूबसूरत चेहरा ही इंतहाई पुरकशिश चेहरा हिन ही के रहन अल्लाह जन नबियन 1,24,000 कमा पेश सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का वठी सैयदना ईसा रूहुल्लाह ताई सभनी नबी जा अल्लाह रूह ते हाजिर कया पूरे जा पूरा नबी मौजूद हैं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि फरमायो जिब्रील खमरो जिब्रील है ई कहजी रशा ई केर केतरा तो लगा अल्लाह जा नबी ई हजरत आदम का वठी हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तई सारा नबी मौजूद हैं। इन जी दिल जी तमन्ना ही आरज़ू हुई तवा इमामत करायो त ही मुक्तली थी। हजरत आदम मौजूदा पर इमामत मोहम्मद करीम के, हजरत इब्राहिम मौजूदा पर मुसल्लो मोहम्मद करीम के, हजरत ईसा रूहुल्लाह मूसा कलीमुल्लाह यूसुफ जमीउल्लाह सब अंबिया मौजूद हैं। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जिब्रील चवंदो आ अल्लाह जा नबी तो अचो मुसल्ले ते तशरीफ खणी अचो छाजे करे जो हर नबी जी आरज़ू रही हुई त तव्हां इमामत करायो त सी मुक्तदी थियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उन ॾींहं खां वठी इहो बि लक़ब थियो इमामुल अंबिया वल मुरसलीन। अल्लाहु अकबर। पाण करीम फरमायो त हाणे असांजो सफ़र शुरू थियो आसमान। पाण करीम फरमायो त पहिरें आसमान ते जीअं पहुतासीं किसो वॾो मुख़्तसर तो बयान कयो। सैयदुल कौनैन फरमायो जीअं पहिरें आसमान ते पहुतासीं जिब्रील आसमान जो दरवाजो खड़काईंदो आ। अल्लाह बि वॾो निज़ाम रखियो आ ॾिसण में त आसमान में कोई दरवाजो न ईंदो आ पर आसमान में दरवाजन वारो आ। अल्लाह फरमायो वस्समाए ज़ातिल बुरूज वल यौमिल मौऊद व शाहिदिन व मशहूद। अल्लाह सुब्हानहु व तआला आसमान के बुटन वारो बनायो आसमान में दरवाजा बनाई तोखे मूंखे नजर नथा अचनि। पाण करीम फरमायो जीअं जिब्राईल पहुचंदो आहे पहिरें दरवाजे आसमान जे ते उनखे खड़काईंदो आहे अंदर मां जवाब ईंदो आहे केर आहे दरवाजे ते। जिब्रील चवंदो अना जिब्रील। उनखां सवाल में फ़रिश्तो कंदा मम्मक तोसां ॿियो केरु गॾु चवंदा मई मोहम्मद मूंसां मोहम्मद करीम आहे। फ़रिश्तो चवंदा साईं तव्हांखे घुराए वियो आहे। जिब्रील चवंदो हाओ अल्लाह जे तरफ़ां असांखे घुराए वियो आहे। फरमाए दरवाज़ा खुली वेंदा आहिनि उहे फ़रिश्ता मरहबा कंदा आहिनि। पहिरीं आसमान ते सभ खां पहिरीं नज़र मुंहिंजी पवंदी आहे अबुल बशर सैयदना आदम सफ़ीउल्लाह ते मुंहिंजे अब्बे ते नज़र पवंदी आहे। हज़रत जिब्रील फरमाईंदो आहे मोहम्मद करीम ही तव्हांजो अबू आदम आहे फसल्लिम अलैहि फसल्लम वरद सलाम मूं सलाम हलायो पंहिंजे अब्बे आदम ते वालेकुम सलाम चई करे ख़ुशि थी करे मूंखे नबूवत मुबारक ॾींदो आहे। मूंखे चवंदो आहे पुट मुंहिंजा साले तोखे मुबारक हुजनि नबूवत। नोट कजो ॿिनि मौक़नि ते पाण करीमन खे ॿिनि नबियुनि चयो त पुट साले तोखे मुबारक हुजनि ऐं पाण करीमन ॿिनि नबियुनि ते सलाम पाण वरायो छो जो रुतबे में मथे हुआ उमिरि में मथे हुआ ऐं बाक़ी जेके नबी हुआ उन्हनि पाण करीमन मोते उन्हनि सलाम वरायो ऐं उन्हनि मूंखे चयो भली भली करे असांजा भाउ तूं आहीं तूं सालेह नेक भाउ आहीं तोखे मुबारक हुजनि न पहुचूं पर ॿिनि नबियुनि मूंखे पुट चई करे मुबारक करे। हिकिड़ो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ॿियो हथ इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम। पाण करीम फरमायो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मिली करे ख़ुशी थी पर आउं ॾिसां पियो त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम साॼे पासे ॾिसी करे खिली ॾींदो आहे खाॿे पासे ॾिसी करे रोई ॾींदो आहे। जिब्रील खां पुछा कंदो आहे जिब्रील ही कहिड़ी माजरा आहे। अबू आदम साॼे पासे ॾिसी करे मुस्कुराईंदो आहे खिली पवंदो आहे खाॿे पासे ॾिसी करे रोई पवंदो आहे छा मामलो आहे। जिब्रील चवंदो आहे अल्लाह जा नबी साॼे पासे आदम जो उहो औलाद आहे उन्हनि जा रूह आहिनि जेके जन्नती आहिनि तंहिं करे ॾाॾो या नानो या पीउ पंहिंजे औलाद खे ॾिसी करे ख़ुशि थींदो आहे। आदम जो औलाद पंहिंजे ते नज़र
पवंदी आ छो जो सॼे पासे ही नबियुनि जा रूह है, साडे पासे शहीदनि जा रूह है, साडे पासे सिद्दीक़ीन जा रूह है, साडे पासे असहाब जा रूह है, साडे पासे अहल बैत जा रूह है, साडे पासे जन्नत जा रूह है। ते करे आदम ॾिसी करे ख़ुशि थींदो आ त मुंहिंजो सारो औलाद जन्नत में दाख़िल थींदो। वरी खाॿे पासे उहे रूह आहिनि जेके जहन्नम में सड़ंदा। तंहिं करे जीअं अबे खे ॾुख थिए, ॾाॾे खे ॾुख थिए, नाने खे ॾुख थिए पंहिंजे औलाद ते, तंहिं करे आदम खॿे पासे ॾिसी करे रोई पवंदो आ इन ॾुख में त ही मुंहिंजो औलाद बिगड़ियल औलाद आ जेको जहन्नम में वियो हलियो। काश इहो नेकी जा अमल करे हा त जन्नत में दाख़िल थिए हा। पाण में आदम अलैहिस्सलाम मुलाकात खां पोइ वरी असी विया तूं ॿिए आसमान ते। सईदुल कौनैन फरमायो ॿिए आसमान ते पहुता तूं साॻियो सुवाल तूं कई रही मुंहिंजो अना जिब्रील। हज़रत जिब्रील फरमाया अना जिब्रील। वरी सवाल थियो मम्मा का तोसां केर गॾा ये मोहम्मद मूंसां मोहम्मद गॾा। वरी सवाल जो तव्हांखे घुरायो आहे जी असांखे घुरायो आहे। पाण करीमन फरमायो त दरवाज़ो खोलियो अहलुम व सहलुम मरहबा जा अल्फाज़ ॿुधण में आया। पाण करीमन फरमायो ॿिए आसमान ते ॿिनि नौजवाननि जी मुंहिंजी नज़र पई आहे। हिकिड़े जो नालो ईसा अलैहिस्सलाम आहे, ॿिए जो नालो यहया अलैहिस्सलाम आहे। पाण वारे ॿ नबी बीठा आहिनि। मूंखे चयो अस्सलाम वालेकुम। सलाम वरण खां बाद मूंखे चवंदासीं मुबारक हुजे अता तोखे न पूछी मुबारक हुजे, ख़ुशि आहे मूंसां मिलिया। पाण करीमन फरमाया ईसा अलैहिस्सलाम जो चेहरो मूंखे यादि आहे। जे शनवा कबीले जो को शख़्स हुजे हुनजो चेहरो ॻाढ़ा पियो माइला ख़ूबसूरत चेहरो आहे। मूंखे ईसा ईअं महसूस थियो जे ईसा हाणे हमाम मां गुस्ल करे वारनि खे टिमाईंदो करे अचे पियो। वॾनि वारनि वारो ईसा ख़ूबसूरत शख़्सियत आहे जेको ईसा इब्न मरियम आहे। ईसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी आहे। ॿियो यहया अलैहिस्सलाम आहे। पाण करीमन फरमायो ही ॿई मां साथनि छो जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा ऐं हज़रत यहया अलैहिस्सलाम जी अम्मा पाण में भेनरुनि ही ॿई मां साथ आहिनि। पाण में ॿिन्ही मासरनि सां मुलाक़ात थी आहे। अल्लाह जा नबी आहिनि। मूंखे मुबारक नबूतियूं ॾियनि था। उन खां पोइ टी आसमान ते पाण में बुराक एॾो तेज़ हुजे जो हिकिड़े आसमान खां टिप ॿिए आसमान ते पहुची पियो। टे आसमान ते फरमाई साॻियो सुवाल तो साॻियो जवाब जिब्रील नूं दरवाज़ा खुली विया। टे आसमान ते पाण करीम सल्लल्लाहु फरमायो त मुंहिंजी नज़र पई आहे छा ॾिसां हिकिड़ो ख़ूबसूरत शख़्स आहे। अल्लाह ताला हुनखे एॾो हुस्न जमाल ॾिनो आहे जो मूं सम्झो काइनात जो अधे सो इनखे हुस्न ॾिनो वियो आहे। ॿियो काइनात में विरहायो वियो आहे। इन जो नालो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम। कहिड़ो यूसुफ आहे जंहिंजो अल्लाह ताला सूरत यूसुफ में ज़िक्र फरमायो आहे। यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न जे करे कुरान मजीद में लिखियलु आहे मौजूद अल्लाह जे कलाम में त यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला एॾो हुस्न जमाल ॾिनो हो। पहिरीं त जेको आहे तो यूसुफ अलैहिस्सलाम ते ज़ुलेखा मजबूर थी पई पर उन खां बाद में जॾहिं यूसुफ के ॿियनि मिस्र जे औरतुनि ॿियनि ज़ुलेखाउनि ॾिठो उहे बि मजबूर थी। नतीजे में यूसुफ अलैहिस्सलाम ते जीअं उन जी निगाह पई आहे त हू फ्रूट वठींदे वठींदे पंहिंजे हथनि खे कपे वेही रहियो। रत लारा करे पियो वहे पर ख़बर कान पई पवे छो जो अॻियां यूसुफ अलैहिस्सलाम हज़रत यूसुफ जे हुस्न जो अल्लाह ज़िक्र फरमाए एॾो हसीन व जमील आहे जो मिस्र जूं औरतूं पंहिंजा हथ ई कपे छॾियूं त ही छा आहे त को फ़रिश्तो आहे को माण्हू आहे। अम्मा आशा का सवाल कयो अम्मा हुस्न यूसुफ ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जो फ़र्क़ु छा आहे। पाण करीम भी हसीन व जमील आहे। यूसुफ अलैहिस्सलाम भी हसीन व जमील आहे। पाण करीमन जे हुस्न जी भी कहिड़ी ॻाल्हि कजे पंहिंजे करीमन जे सीरत जी कहिड़ी ॻाल्हि कजे त सूरत जी भी कहिड़ी ॻाल्हि कजे। अम्मा आशा का सवाल कयो अम्मा फरमाईंदी आहे इन सवाल जो जवाब ॾियां थी इंसाफ़ भी पाण कजो। फरमाए लगी आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के जिन अखियुनि ॾिठो जिन नज़र ॾिठो
मिस्र जे औरतुनि जी नज़र पई आहे यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम ते ही ॾाढियूं औरतूं चरियूं थी वयूं पंहिंजनि हथनि खे कपे विधूं पर मुंहिंजे मोहम्मद ते जिन चरियुनि जी नज़र पई सी ॾाहा थी विया हाणे फ़ैसिलो तो थिए आहे जेको फ़ैसिलो करे तने अम्मा आशा फरमाईंदी आहे चांदो खिजी रात आहे चंड पंहिंजी जोभनी जवानी में आ मुझे चंड ते नजर पई आ मोहम्मद करीम जे हंज में सुतल आहिनि चंड ॾे निहारे करे मोहम्मद करीम जे चेहरे में भी निहारिया ऐं मुआवज़नो पियो थिए त ॾिसां त हुस्न जमाल में केरु वधीक पुरकशिश आहे अम्मा फरमाईंदी आहे त चंड में निहारिया वरी मोहम्मद करीम जे चेहरे ॾे निहारिया आख़िरकार मूं फ़ैसिलो कयो चंड में त छायूं आहिनि चंड में त टकर निशान नज़र आया पर मुंहिंजे मोहम्मद जो चेहरो बेब नज़र आयो मूं फ़ैसिलो कयो त अहिड़ा चंड कंहिं क़ुर्बान करे छॾिया मोहम्मद जो हुस्न तां अल्लाहु अकबर त पाण करीमन फरमाया जॾहिं हज़रत यूसुफ जी मुंहिंजी नज़र पइजी आहे मुतअजिब आहे पुरकशिश चेहरो यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो मूंखे चवंदो आहे अदा तोखे मुबारक हुजनि नबूत जूं मुंहिंजे नबूत जी तस्दीक़ कंदो आहे तमामु घणो यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुशि थींदो आहे फरमायो वरी चोथे आसमान ते सम्झो सफ़र थी वेंदो आहे चोथे आसमान ते पहुचंदो आहियां तो चौथे आसमान ते उन नबी से मुलाकात थींदी आहे जिनजो सूरतुल मरियम में ज़िक्र थियल आहे वल्कुल फिल किताब इदरीस इन्नहु कान सिद्दीकन नबिया वरफनाहु मकानन अलिया ऐ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारी उम्मत जेका ज़िक्र कर मुझे नबी इदरीस जो इन्नहु कान सिद्दीकन नबिया मुझे इदरीस जो सच्चार नबी हो वरफनाहु मकानन अलिया इन सच्चाई नबूत जे करे मुझे बुलंद मकाम कयो आहे पाण करीमन फरमायो चौथे आसमान ते मुंहिंजी मुलाकात हज़रत इदरीस सां थी आहे मूंखे ॾिसी करे चवंदो आहे ता तोखे मुबारक हुजनि नबूत जूं अल्लाह तोखे नबूत जो ताज पारायो आहे तूं त मुबारकनि जे लाइक़ आहीं फरमाए मुबारक ॾींदो आहे हाणे पंजे आसमान ते मुंहिंजी रवानगी थींदी आहे सैयदुल कौनैन फरमायो थी पंजे आसमान ते पहुचंदा आहियूं साॻियो सुवाल जिब्रील खां थियो आहे जिब्रील साॻियो जवाब ॾिना आहिनि पंजे आसमान ते पहुचण खां बाद में आऊं ॾिसंदा आहियां उन नबी खे जंहिंजो ज़िक्र अल्लाह सुब्हानहु व तआला सूरत ताहा में बि कयो आहे जेको मूसा कलीमुल्लाह जो भाउ हारून नबीउल्लाह आहे ही हारून कहिड़ो नबी आहे जॾहिं अल्लाह अमर कयो मूसा तूं वञ फिरौन खे वञी सम्झा मन राह रास्ते जीवने खुदाई दावा छड़े दे राह रास्ते जीवने जो जो अल्लाह सुब्हानहु व तआला के सां जुल्म न कंदो आ के अज़ाब न मोकलींदो आ के तकलीफ न ॾींदो आ पहिरीं पैगाम खणी वञण वारो पैगाम के पहुचाईंदो आ न तो राह रास्ते अचे उन खां पोइ हू सदा जो मुस्तहक़ थींदो आ पर वही ही फिरौन खुदाई दावा पियो करे अल्लाह सां मुक़ाबलो करे अल्लाह केॾो गफूर रहीम फरमाए मूसा पहिरीं वञी समझाईस हुजत पूरी करीस तूं अल्लाह न तो थी सघीं अल्लाह आसमान खां मथे आहे पूरी कायनात जो रब करीम जेको तुंहिंजो बि रब आहे मुंहिंजो बि रब आहे तूं ईअं न चओ ख़ुदाया हज़रत मूसा कलीमुल्लाह चवण लॻो अल्लाह मुंहिंजे ज़ुबान में हटक आहे आऊं ॻाल्हायां थो हटकां थो मुंहिंजी ज़ुबान में ॻाल्हाइण में उहा सकत नाहे ताक़त नाहे मुंहिंजा रब करीम मुंहिंजे भाउ हारून खे मूंसां गॾु मोकिल फरमाई मूसा तो दुआ घुरी आहे हारून खे बि मूं नबी करे छॾियो हाणे ॿई भाउर नबी थी करे वञी सम्झायो फरमाए हारून सां मुलाकात थी आहे सैयदना हारून मूंखे सलाम कंदो आहे नबूत जी मूंखे मुबारक हाणे फरमाए छहें आसमान ते हज़रत मूसा कलीमुल्लाह मुलाकात थींदी आहे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां मूंखे सलाम कंदो आहे ऐं मूंखे नबूत जी मुबारक ॾींदो आहे पाण करीमन फरमायो जॾहिं वापसि थियासीं हाणे किथे सतें आसमान ते रवानगी बीठी हज़रत मूसा कलीमुल्लाह खे रोंदे ॾिठो
जिब्रील का पूछा तुम जिब्रील अमीन मूसा मिलियो हो ॾाढो ख़ुशि थी करे खुर्न में ख़ुशी सां छा थी वियो आहे मोकिलाइण महिल मूसा खे छो रोअण अची वियो आहे हज़रत जिब्रील पूछा कंदा मूसा ॾे ख़बर तो छो रोने कि इन करे मूंखे रोअण अची वियो जो मोहम्मद करीम आयो भी असां आखिर में उम्र भी घट आयो भी आखिर में पर अल्लाह सुब्हानहू व तआला इन जी उम्मत के भी वधाईंदो महशर जे मैदान में असां मिनी नबिन का जो कंध मथे हूंदो मोहम्मद करीम के त पंहिंजी उम्मत समझी वई जो हिन ते ईमान आंदो अफ़सोस आहे मूंखे मुंहिंजी उम्मत ते जो मूंखे समझी कोन सघिया काश मुंहिंजा उम्मती मूंखे समझी वञनि हा मुंहिंजी उम्मत बि वध हुजे हा तंहिं अॼु मूंखे दुख पहुतो आहे त काश मुंहिंजी उम्मत समझे हा जेको मोहम्मद करीम के पंहिंजी उम्मत वारनि सम्झो आहे इन करे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो भी आखिर में रहियो भी थोरी दुनिया में माना हुनजी उम्र भी घटि हूंदी पर महशर जे मैदान में हिनजी एॾी उम्मत हूंदी जो असां सभिनी खां सरबुलंद अल्लाहु अकबर इते भी नबीउल्लाह के पंहिंजी उम्मत जी सोच आहे याद रखियो कायनात में सब का वधीक मोहब्बत करण वाला अल्लाह जा नबी हिन उन्हनि जी पंहिंजी उम्मत सां एॾी मोहब्बत हुई जो माण्हू बि खाधऊं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं पर उम्मत खे दुआऊं ॾींदा विया कंहिं बि नबी ज़ाती मामलात में के पंहिंजे खां बदिलो न वरितो के नबी जी हिकिड़ी एतिराम इज़त अल्लाह साईं शान कयो आहे नबी जो फरमानिया सते आसमान ते वरी वञण शुरू थिया थी उते जीअं रसंदा आहियूं दरवाज़ो खुली वेंदो आहे मूंखे जिब्रील चवंदो आहे मोहम्मद करीम ही तुंहिंजो ॾाॾो इब्राहिम आहे फसल्लिम अलैहि फसल्लम तो वरद सलाम ही ॿियो दफ़ो मूंखे चई तूं सलाम वरा हिकिड़ो सलाम कंहिंते हज़रत आदम ते ॿियो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ते छाजे करे पाण करीमनि जो जेको ख़ानदान आहे तो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान मां पियो अचे अल्लाह इब्राहिम जो मक़ाम बि आला कयो आहे तंहिं करे फरमाई इब्राहिम ही तुझो अबो इब्राहिम जिनके दुआ के नतीजे में अल्लाह तुके मबूस करे कायनात ला करे मोकलियो हो उन इब्राहिम काबतुल्लाह जो दीवारों खड़े तो मिला दुआ घुरी हुई इब्राहिम की दुआ अल्लाह कबूल करे मोहम्मद करीम ताकि दुनिया में मबूस कयो पूरी कायनात जे रहबर और रहनुमाई जे लाए ओहो इब्राहिम पाण करीम फरमायो सलाम बरायो अबे इब्राहिम ते अबे इब्राहिम वालेकुम सलाम जी करे मूंखे चयो मुंहिंजा पुट साले तोखे मुबारक हुजनि न बोधनि अल्लाह अकबर थोरो सोचजो आदम ते सलाम करण जो छो चयो जिब्रील इब्राहिम ते सलाम करण जे लाइ छा जे लाइ जिब्रील चयो ही तोखे मूंखे सबक आहे पूरी कायनात जे उम्मत खे सबक आहे ख़बरदार थी वञो केॾे बि उहिदे ते पहुची वञो पर वॾनि जी इज़त रखिजो वॾो वरी बि वॾो थींदो ॾाॾे जी इज़त करणी आहे नाने जी इज़त करणी आहे अबे जी इज़त करणी आहे तोखे दुनिया में कहिड़ो बि मक़ाम मिली वञे ईअं न सम्झजा इन्हनि खां पंहिंजो पाण खे कॾहिं बि मथां न सम्झजा इनकी इज्जत मथे रख जा मोहम्मद करीम का मथे को इज्जत में ना है पर आदम मिलनी जो अबुआ ते करे फरमाई सलाम कर आदम ते जो पूरी कायनात जो अबुआ सबने जो डाडवा जो सलाम इब्राहिम ते जो इब्राहिम पान करीम जी खानदान में सबने का वडवा करे पान करीमन रहदी उम्मत के सबक दिया खबरदार थियो फली युसल्लिमुल सगीर अल कबीर नंढो वडे जे मता सलाम बराए यो मोहम्मद करीम जी सुन्नत इनते अमल पेरा रहे पान फरमाए तो मो इब्राहिम ते सलाम बरायो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के मुंह ॾिठो आहे जेको बैतुल मामूर के ठीक करियो इबादत में मशगूल आहे बैतुल मामूर क्या है सैयद कौन है फरमायो बैतुल मामूर बैतुल्लाह जे मथा ही फरिश्तन जे ला अल्लाह जो घर आ जेके फरिश्ता तवाफ कंदा रहन ता 70,000 फरिश्ता रोजाना बैतुल मामूर जो तवाफ था करता 70,000 फरिश्ता हां सही
70,000 फरिश्ता रोजाना बैतुल मामूर जो तवाफ था कन। पाण करीमन फरमायो एडो तादाद फरिश्तन जो क़यामत जे ॾींहं ताईं उन फरिश्ते दी वरी वारी नहीं दी जो को तवाफ ॿियो दफ़ो करे सके। अंदाज़ो कर केतिरा फरिश्ता 70,000 फरिश्ता रोज तवाफ कन। बैतुल्लाह जो पाण तवाफ 70,000 कोन था कन। समन में हज़ारन में भला हज जे मौके ते उम्र जे मौके ते ही बैतुल मामूर आज को खाना काबा जे मथा है। बैतुल्लाह जे मथा 70,000 फरिश्ता ॾींहं में उन जो तवाफ था कन। वरी ॿिए ॾींहं ते ॿिया 70,000 ईंदा, टे ॾींहं ते ॿिया 70,000 ईंदा। क़यामत जे ॾींहं ताईं हर रोज़ नवां ईंदा। जेको तवाफ करे वियो उन फरिश्ते जो क़यामत जे ॾींहं ताईं वरी नंबर ई कोन ईंदो। पाण करीमन फरमायो उन खां बाद में हानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां मोकिलाए करे इंद सिदरतिल मुंतहा सिदरतुल मुंतहा ते पहुतायूं। सिदर अरबी में चइबो आहे ॿेरी जे वण खे, ॿेर जे वण खे। पाण करीमन फरमायो ही ॿेर जो वण सिदरतुल मुंतहा जंहिंजा पन हाथी जे कननि जहिड़ा, जंहिंजा पेर मट जेॾा। पाण करीमन फरमायो हेड़ी ॿेर मूं ख़ूबसूरत न ॾिठी, एड़ी काश मूंखे सुहिणी नज़र न आए। उनमें अहिड़े सूह हुई, इनजा पन अहिड़ा बरन पिया, उनजा पेर बरन पिया, पूरी ख़ूबसूरती छायल हुई सिदरतुल मुंतहा ते। उन ॿेरी जी वण में एॾी हुस्न जमाल। पाण करीमन फरमायो उते अल्लाह जो कलाम मूंसां थियो। पाण करीमन फरमायो उते मूंखे तोहफ़ो अल्लाह जे तरफ़ां मिलियो निमाज़ जो। हाँ दादू मेराज जे असल मकसद थे अज़ीज़ो को दोस्त रे वेंदो आहे, सालन खां पोइ वेंदो आहे, वॾो सफ़र करे वेंदो आहे, मुसाफ़िर करे वेंदो आहे। त जॾहिं वापसि थींदो आहे त असीं चाहींदा आहियूं असांजे दोस्त खे अहिड़ो तोहफ़ो ऐं गिफ्ट ॾियूं जो हमेशह यादि करे। अल्लाह वटि कंहिं शइ जी कमी त कान हुई। इबादतुनि में ॿियूं बि शयूं मौजूद हुयूं, दुनिया जे मामलात हुया, दुनिया जूं बेबहा क़ीमती शयूं मौजूद हुयूं। अल्लाह रब करीम जेको मोहम्मद करीम खे तोहफ़ो ॾिनो आहे सो तोहफ़ो एॾी मंज़िल ते 7 आसमाननि खां मथे तोहफ़ो निमाज़ जो मिलियो। तने पाण करीमन फरमायो अस्सलातु मादुल मोमिनीन। उम्मत वारो निमाज़ खे न छॾियो, निमाज़ खे न विसारजो, निमाज़ सां मुहबत कजो। इन करे जो निमाज़ मोमिन जो मेराज। छो जो मोहम्मद करीम खां बाद में कोई नबी अचणो ई नाहे, नबूवत जा दरवाज़ा बंदि थी विया। पाण करीम ख़ातमुन नबीयीन आहिनि, न अॻे को मेराज ते वियो आहे पैगंबर खां, न उन खां बाद में ॿियो को वेंदो। हाणे मेराज कीअं थिए? पाण करीमन फरमायो हाणे मोमिनी जो मेराज निमाज़ में आहे। छो जो सभ खां वेझो क़रीब माण्हू अल्लाह खे ओॾी महिल हूंदो आहे जॾहिं सिजदे में हूंदो। निमाज़ जी कैफियत कानक तरा वाबुद रब्बक कानक तरा फइलम तकुन तरा फइन्नहु यराक। पाण करीमन फरमायो रब करीम जी इबादत तू कर, निमाज़ ने खुशू खुदू सां पर कानक तरा गोया के तू रब करीम के अखिन सां मिलसी। फइलम तकुन तरा फइन्नहु यराक। जेकर तू न तो ॾिसी त रब तो ॾिसे पियो। एॾो वेझो हूंदो ई तॾहिं पाण करीमन फरमायो मोमिन जो मेराज निमाज़। जे निमाज़ छॾे ॾिनी माना नबी जे मेराज जो हिन क़दुरु ई कोन कयो। सयूं खाइण ताम खाइण मेराज जी ख़ुशी न आहे। मेराज जी ख़ुशी आहे जॾहिं निमाज़ सां शौक़ दिलचस्पी रखो। जेका नबी करीम खे गिफ्ट मिलियो आहे, तोहफ़ो मिलियो आहे। घणा फ़र्ज़? 50 फ़र्ज़। तव्हां चवंदो साईं 50 फ़र्ज़? 45 फ़र्ज़ केॾा विया? मौलवी त 5 फ़र्ज़ था पढ़नि, असां 5 पढ़ंदा अचूं। भला वॾो शौक़ु त तहज्जुद जी निमाज़, वॾो शौक़ु त भला तरावी जी निमाज़।
ही जगह ता 50 फर्द बुधाया 45 फर्द किना गया अल्लाह अकबर पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह मुझे 50 फर्द नमाज दी उम्मत जे लाए पंजेला जने सैयदुल कौनैन सते आसमान का छह आसमान ते आयो एक रिवायत में इहो पायो तो सैयदना इब्राहिम छह आसमान ते मिलियो सते आसमान ते हजरत मूसा मिलियो माना इने में आयत मन आसमान ते रिवायत में अचे तो को के आसमान दे केड़ो पैगंबर के आसमान ते उन में अचे तो एक रिवायत में त हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सते आसमान ते बी रिवायत में इब्राहिम छह आसमान ते सते आसमान ते हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जने वापस नबी करीम आया त मूसा कलीमुल्लाह सवाल कयो फरमान लगा अल्लाह का नबी तो अल्लाह साबे अल्लाह तो आके घुरायो आखिरकार अल्लाह सा पर्दे में गुफ्तगू थी रूबरू पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह के न दिठवा तो जो अम्मा शाह पान करीम का मिराज का बाद में सवाल केवा या रसूल अल्लाह छा अल्लाह के तो अखिन सा दिठो पान करीम में आशा ये मुमकिन ना है जो जिंदगी में इन अखिन सा अल्लाह के रूबरू दिसा पर अल्लाह पर्दे में मुसा गलायो पर इंतहाई करीब थी करे हत्ता के पान करीमन फरमायो तो एतरो करीब उस जो फरिश्ता जे के लिखन पिया तंजा आवाज कलमन जा मोटई पूछन पिया ए तूफा मिलियो पान करीमन हजरत मूसा के बुधा त मूसा मोगे अल्लाह 50 नमाज तू फोड़नो उम्मत जे लाए मुजिला हजरत मूसा बुधे फरमायो त सही कोन पढ़दा ना देख सही 50 किथे दा पढ़ी सकन पान करीमन फरमायो तो अल्लाह रे वापस वनो वनी कुछ घटरा या जो पान करीमन फरमायो तो मु जिब्रील ने हारियो उन्हें भी हा में काल के माता नमाज कुछ खर्च करायो पान करीमन फरमायो अल्लाह के मु अर्ज के मुझे अल्लाह मुझे उम्मत वाला 50 नमाज कौन पढ़ी सकंदा ही कमजोर उम्मता कुछ मेहरबानी थी पवे सिर्फ जमीन ते पान करीमन उम्मत जे सामू मेहरबान न पर सतन आसमानन का मथे भी उम्मती सोचा उम्मतियों केदा खुश नसीब हो जो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के तमा हर वक्त याद है अल्लाह पाक फरमायो ठीक मोहम्मद करीम हानी तुझे उम्मत 40 फर्जन 10 फर्ज माफ आए वापस मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम साईं बियो खबर कि 40 फर्ज थी कौन पढ़ंदा चले किथे दा पढ़न सुस्तन पान करीमन के वरी किथे वरी वणो पान करीमन वरी अल्लाह के अर्ज कयो फरमाया नमाज़ वरी माफ बाकी की है हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम घणी नमाज़ माफ थी थी बाकी थी है वी माफ थी कौन पढ़ंदा वरी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी अर्ज फरमायो वी माफ थी बाकी भी है 3 माफ थी बाकी भी है वरी हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम से मुलाकात साईं जो खबर है कि बाकी भी है नमाज वनी कौन पढ़ंदा पान करीम फरमायो मूसा हाने वी ने मागो मैंने से ना ये भी न पढ़दा वने वने अल्लाह के अर्ज कयो ना भी घट कयो पान करीम अर्ज फरमायो मुझे रब करीम वरी 10 नमाज मा फरमाए फरमाए उम्मत तो जी रात 10 नमाज पढ़ रहे वरी पान करीम उठिया मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ने खबर दी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया नहीं किथे रात पढ़नी वरी अल्लाह के अर्ज कयो कुछ घट थी पान करीम फरमायो मोर पे करीम के जे मुझे अल्लाह मुझे उम्मत वाला 10 नमाज़ों भी पढ़ी कौन सकंदा पर मैं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो जे नबी करीम जो नालो बुधो चोंदा के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा के नाले बुधण का बाद में सलात पढ़न तवा दे फर्ज ऐन थी वियो आ जे न पढ़ंदो त तवा जो बखीलन में नालो लिखजी वियो
पान करीम फरमायो त अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफां मेहरबानी थी हानी मुझे उम्मत जे ला बाकी वनी 5 फर्ज बचा वरी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम दा मुलाकात दिया सैयदना मूसा फरमायो साईं 5 बि कोन पढ़ंदा छो जो बनी इसराइल रहियो आहियां मुझे उम्मत सां वक़्तु ॾिनो आहे ही सुस्त में सुस्त ही कमज़ोर अॻियूं उम्मतूं हुयूं हाणे जेके ईंदियूं अञा बि कमज़ोर हूंदियूं अॻे माण्हू सखा भला हूंदा न जबलनि खे ॾारे चीरे उन्हनि मां घर ठाहींदा हुआ वॾनि वॾनि पहाड़नि खे खणी अनूद जी ॻाल्हि थी अचे कि ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेको मुक़ाबिलो कयो ओ पहाड़ी के पट्टे खणी हजरत ईसा जे मथा बि उछली अल्लाह को डमर कह वो पहाड़ी व जो जबल हो उन कंध में घिरकी वियो नतीजे में हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन अनूद के जो धक हयो तलवार हई न जिहाद मौके हो एडो त डिको हो जो टिप नी हजरत मूसा धक है तो भेजी में लग सजी किरियो माना एडो त डिको ने पैर हो अंदाजो लगायो या खुदा जी मखलूक हुई त हजरत मूसा कलीमुल्लाह दो फरमाए त मुजा पैगंबर मोहम्मद करीम मुजा भा ही जगह उम्मत आगे गुजरी है सगी उम्मत हुई एडा सुसुहाय तुझी उम्मत कमजोर किथा पड़ी सकदी पान करीम फरमाए मूसा हानी मुके शर्म दोते मुके हया दोते दो 5 फर्जन के भी घटाण जे लाए वरी अल्लाह के अर्ज कया हानी 5 फर्ज ये पढ़दा कामयाब न पढ़दा कंदा काम है रब करीम जे तरफा ऐलान थियो मोहम्मद करीम जो फैसलो थी वियो तो थी वियो मु फैसलो ॾिनो हो 50 फर्जन जो हानी तो घटराए 5 फर्ज कया तुझी उम्मत वारा पढ़ंदा 5 फर्ज पर अजर 50 फर्जन जो असी केतरा नाफरमान आहियूं असी केतरा नाफरमान सुस्त थी वियासीं अल्लाह केतरा एहसान कया पर असी एहसान फरामोश थी वियासीं उहा नमाज जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि जो ठारा पान करीम फरमायो सलात कुर्रत आईनी उम्मत वारो मुझे अखियुनि जो ठार नमाज न छॾिजो पान फरमायो 3 शयुनि सां ॾाढी मोहब्बत कंदो आहियां हिकु त नमाज़ सां मोहब्बत कंदो आहियां ॿियो ख़ुशबू सां मोहब्बत कंदो आहियां टी पंहिंजूं घर वारनि सां मोहब्बत कंदो आहियां तंहिं करे उम्मत वारो इन्हनि 3 मामलनि जो ख़्यालु कजो तव्हीं ईअं तरीक़े सां हलिजो जीअं आऊं पियो हलां तंहिं करे पाण करीमन फरमायो त नमाज़ त मुंहिंजे अखियुनि जो ठारा जे नमाज़ छॾे ॾिनी आहे उनखे अल्लाह बर्बाद करे छॾींदो जे नमाज के ज़ाया कयो न माल में बरकत पएस न औलाद में बरकत पएस जे औलाद ॼाओ त नाफरमान थींदो जे माला तो बरकत का बहर हूंदो जे नमाज पढ़ी आहे उनके अल्लाह जो हर अमल कबूल कंदो पर जे नमाज न पढ़ी आहे अल्लाह ताला जो को अमल कबूल न आहे तरे फरमाई मुज़ीउ सलात लम या बल्ला मन हसनातिही शैया सैयदुल कौनैन फरमायो जे नमाज के ज़ाया करे छड़ियो अल्लाह ताला के उन जो को भी अमल काबिल कबूल ना है ज़कात ॾींदे इस्लाम ज़कात ॾींदे तॾहिं बि इस्लाम ठपो नमाज जो ज़रूरी आहे हज करे तॾहिं बि नमाज जो ठपो ज़रूरी आहे जेकॾहिं ज़कात ॾींदे सदको ऐं ख़ैरात करे जेसी इस्लाम नमाज जो न लॻाईंदे तेसीं तुंहिंजो इहो कागर बग़ैर कम जे आहे उहो नाकार आहे जीअं आफ़ीज़ में आफ़ीज़ जो इस्लाम ई ठपो ज़रूरी आहे तेसीं हर अमल जे लाइ नमाज ज़रूरी आहे तुंहिंजा सदका तुंहिंजा ज़ाया थी वेंदा तुंहिंजो ख़ैरातूं ज़ाया थी वेंदियूं तुंहिंजा अमर मुराद ज़ाया थी वेंदा तुंहिंजा हज ज़ाया थी वेंदा तुंहिंजूं रक़मूं सारियूं ज़ाया थी वेंदियूं जेकर तो नमाज छॾे ॾिनी आहे नमाज तूं पढ़ी करे जेको अमल कंदे अल्लाह क़बूल कंदो छो जो नमाज मेराज जो तोहफ़ो अल्लाहु अकबर पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन सफ़र जे दौरान मूंखे 2 शयूं ॾिनियूं वयूं पीअण जे लाइ हिकिड़ो शराब जो थां ॿियो खीर जो थां
पान करीमन फरमायो तो मूं खीर पीतो और जिब्रील खुश थी करे चयो तो मोहम्मद करीम तव्हां फितरत के बेहतर समझो वा तव्हां खीर पीतो वा हाणे तुंहिंजी उम्मत करे गुमराह न थींदी जेकर तव्हां शराब जे थां ते हथ वधायो हा त उम्मत तव्हांजी बर्बाद थी वञे हा छाजे करे खीर फितरत में शामिल आहे अम्मा जे खीर खां वठी आख़िर हलाल जानवर जे खीर ताईं इंसान खीर पींदो तो रहे फितरत ते माइला तॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मूं खीर खे पसंद कयो उन करे जिब्रील चयोसीं तव्हां बेहतर अमल कयो हाणे इन मौके ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी जन्नत जी नज़ारो करायो वियो जहन्नम जो त जहन्नम में कहिड़ियूं सदाऊं बि मिलियूं ऐं जन्नत में केॾियूं बेहतरियूं इहो सॼो सफ़र पाण करीमन खे ॾेखारियो ताकि उम्मत खे सम्झाए सघनि प्रैक्टिकल नमूने सां हिकिड़ी शइ त आहे ॿुधंदा ॿुधीसूं पर ॾिठीसूं कान का जा शइ तव्हां ॾिसंदो तव्हांखे वधीक यकीन कामिल थींदो उन सां गॾोगॾु तव्हांखे सम्झाइण में बि सहूलियत वधीक थींदी अल्लाह अकबर पाण करीम फरमाया जहन्नम में छा मंदर पियो ॾिसां जहन्नम ॾेखारी वई आहे सभ खां पहिरीं उन फ़रिश्ते ते मुंहिंजी नज़र पई आहे जंहिंजे मुंहं में का मुर्क न आहे जंहिंजे चिपनि ते का मुर्क न आहे चिड़ियो बीठो आहे मूं पुछा कया जिब्रील ही केरु आहे चईं ही फ़रिश्तो आहे जेको जहन्नम जे मथां निगरान अल्लाह जा नबी तव्हां जे चिड़ जे बारे में पुछो था त कावलिला जीअं अल्लाह इन खे ख़ल्क़ियो आहे कॾहिं बि असां जे मुंहं ते मुर्क कान थी आहे हिन खे कावड़ चिड़ आहे इन करे जो जहन्नमी अहिड़ा कम था कनि जहन्नमी अल्लाह जा नाफ़रमान आहिनि हिन तयारी में आ त केॾी महिल था अचनि तन खे जहन्नम में सड़ाए जे मुर्के हा जेकर तबस्सुम करे हा अॼु ख़ुशी जो मौक़ो हो ही सभु मलाइक नबी ख़ुशियूं पिया कनि जे खिले हा त अॼु खिले हा पर अॼु उन जो साॻियो चेहरो आहे भयानकी कावड़ वारो छो जो जहन्नम जी ज़िमेदारी हिन जी मथां आहे पाण करीमन फरमायो तो उते मूं हिकिड़ा उम्मती ॾिठा अहिड़ा इंसान ॾिठुमि जिन जा हथ हुजनि जिन जे नुंहनि खे टामे वारा नुंह बनाया विया आहिनि उन्हनि सां ही बाह जा नुंह बनियल आहिनि उन्हनि सां पंहिंजे मुंहं खे रोड़ीनि पिया रत पिया कढनि पंहिंजे जिस्म खे धक हणी करे मुंहनि खे चीरीनि पिया मूं पुछा कि जिब्रील हिननि खे सदा कहिड़ी पई मिले जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो साईं ही उहे माण्हू हुआ जेके माण्हुनि जी ऐब जोई कंदा हा गिलाऊं गीबतूं कंदा हा उन्हनि जा ऐब कढंदा हा उन्हनि ते इल्ज़ाम हणंदा हा इन्हनि खे बददुआ उन्हनि इंसाननि जूं आहिनि अल्लाह हुननि जे लाइ सदा मुक़ररु करे छॾी आहे हू मरदा वेंदा जहन्नम में उन्हनि जो इहो हाल पाण करीमन फरमायो त ॿिया मूं जहन्नमी ॾिठा आहिनि जिन जा वॾा वॾा पेट आहिनि एॾा वॾा पेट आहिनि जो उथड़ी पुथड़ी कोन पिया सघनि जेके चुरी बि कोन पिया सघनि फिरौनी लश्कर आहे जिन खे जहन्नम में आंदो पियो वञे सारो लश्कर जे पेटनि जे मथां लटूं ॾेई करे वञे पियो ही जहन्नम में जलनि पिया दाहूं पिया कनि मूं पुछा कई आहे जिब्रील हिननि खे कहिड़ी सदा मिली आहे कि अल्लाह जा नबी ही उहे उम्मती जिनजो कारोबार व्याज वारो हो ही व्याज खाईंदा वठंदा हुआ अल्लाह हुननि खे अज़ाब कयो व्याज जे कारोबार करण वारा तवज्जो ॾियो व्याजनि खे सदा मिली आहे मेराज जे मौके ते रसूल करीम अखियुनि सां ॾिसी आया असांखे हिकिड़ो लफ़्ज़ यादि आहे न साईं सोनू सरदार वेठो आहे पाण सिफारिश कंदो मुझा साईं सिफारिश उनजी थींदी नबी करीम कंदो बेशक न में को शक न आहे पर इन्हनि शयुनि खां जेको बचियल हुजे पाण फरमाए त क़ुरान पाक में मौजूद आहे जेको व्याज खोरा अल्लाह ही रसूल सां झगड़ो करे
मुकाबलो तो करे बुधायो जो को अल्लाह ही रसूल सा मुकाबले में लगे वो बची सकंदो हामान बच्चो कारून बच्चो फिरौन बच्चो वडा वडा दुहारी जिन खुदाई दावा कई वो तबाही बर्बाद थी विया तुम या पितकरा छा कंदा थी तू व्याज वठी करे व्याज नहीं करे व्याज जो कारोबार करे अल्लाह ही रसूल सा जंग जो ऐलान जो करे कमाया तखब्बत शैतान मिनल मसे अल्लाह फरमायो ने व्याज खोर जो यो हाला जी शैतान उनजे मथा चंबा खोड़े करे जे दिमाग के जे जिस्म के काबू के बिठो आ जेसी व्याज जो कारोबार न छड़ी दे तेसी समझ तुझे मथा शैतान हावी थियो आ तू शैतान जे बगल में मौजूद है कुरान मजीद में मौजूद है करे पान करीमा फरमाया व्याज खोरंदी आपकी फिल्म उठी आ सैयदुल कौनैन फरमायो उहे बियोर तू ॾिठूं जिनके कपड़ा ढकियल कोन हा जहन्नम में जलन पियूं उन जे पेटन में जहन्नम जो कुंढियूं लॻल आहिनि जेके लठियूं तुंहिंजे पेटन में कड़ा लॻल आहिनि मूं पुछा के जिब्रील हिननि औरतुनि खे कहिड़ी सदा फरमाइण लॻो अल्लाह ताला बि ही औरतूं आहिनि जेके पंहिंजे मुड़सनि सां धोखो कंदियूं हुयूं जे पेटन में त ॿार हुआ ॿिए कंहिंजा पर मुड़स सम्झंदो मुंहिंजो अरे पाण करीमन फरमायो उन औरतुनि खे मूं सदा दींदे मूं अखियुनि सां ॾिठो आहे जहन में छलनि पियो पाण करीम फरमायो त सदा खे मिली पोरी पाण करीमन जन्नतनि जी ॻाल्हि ॿुधाई पाण करीमन फरमायो मूं ॿ नहरूं जन्नत में ॾिठियूं देरी फराजिन उनका पार करीमन फरमाया तो उनका बाद में एकड़ी मोतनी हीरन जे किनारन के जलावत हुई वा वो नहर मुंह ठिया एडी सुनी नहर वो के नजर के थे काना या वो जो खीर केड़ो हो अभी तो मिनल लबने अहला मिनल असले माके का मिठो खीर का वधीक अच्छो अबरद मिनल बरदे आई बर्फ का वधीक थधो उन जो पानी हो मूं पुछा के जिब्रील ई कहिड़ी नहरा अल्लाह जा नबी ई हौज़ कौसरा जेको अल्लाह तव्हांखे अता कयो आहे जिन अल्लाह ख़ुशख़बरी ॾिनी आहे इन्ना अतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर इन शानियक हुवल अबतर मोहम्मद करीम ई हौज़ कौसर व अक़वलाहु अक्सरीन मिन नुजूमिस समा पाण करीम फरमायो एडी हसीन नहर हुई अक़वलाहु अक्सरीन मिन नुजूमिस समा जिनजा प्याला गिलास आसमान जे सितारन खां भी मथे भी हुआ ऐं सोना भी खूबसूरत सितारन मांगे हुआ पाण करीमन फरमायो त जिब्रील मूंखे जो अल्लाह जा नबी इहो ई हो देखो सरा जेके तव्हां उम्मत खे प्याला भरे भरे करे पियारींदो 50,000 साल जो ॾुखियो माशर जो ॾिहाड़ो हूंदो 50,000 साल जे ॾिहाड़े में हिननि खे वरी उञ न लॻंदी जेको हिकिड़ो प्यालो प्यालो पाण करीम फरमायो हो जेको सर ॾेखारे मूंखे उन खां पोइ पाण मूंखे वॾी ख़ुशबू महसूस कई जिब्रील खां पुछा कयूं कहिड़ी ख़ुशबू आहे ही मुअत्तर करे छॾियो आहे पूरे माहौल खे ख़ुशबू ख़ुशबू थी वई आहे चवण लॻो या रसूल अल्लाह एको अतर ना है को सेंध ना है ही देखड़ी पाकीज़ा खातून जे कब्र जी खुशबू जिब्रील कब्र जी खुशबू कब्र जमीन ते आ ओ खुशबू आसमान ते पर केहरी खुशनसीब औरत आ फरमान लगो साईं फिरौन जी ही बानी हुई फिरौन जी बांधी हुई घर में खादिमा हुई उन फिरौन जी शहजादी के फिरौन जी न्याणी के कंगो पी दे कंगो दींदे दींदे कंगो हिंदे हथ में किरियो ही बिस्मिल्लाह करे वही कंगे के खणंदी आ तो फिरौन जी न्याणी चवंदी आ दे खबर जे तो बिस्मिल्लाह करे कंगो खयो माना मुझे पीए के तो अल्लाह चयो फिरौन खुदा ही दावा कंदो ना अल्लाह
तो लगी न न न न न तुझो अबू की अल्लाह थींदो मुझो भी अल्लाह तुझे पी जो भी अल्लाह तुझो भी अल्लाह पूरी कायनात जो अल्लाह ओहो आज जो ऐलान मूसा कलीमुल्लाह कहवा चवण लगी हाँ कहिड़ी ॻाल्हि बिगड़े तूं अजब ॻाल्हि ॿुधी आहे वनी करे न्याणी फिरौन जी चवंदी अब्बा पंहिंजी ख़ादिमा जो इही ख़बरूं हुयूं चिड़ी बाह थी वेंदो आहे हाँ कहिड़ी ख़बरूं बि करे छा चई चई कंगो किरी पियो चई बिस्मिल्लाह मूं चयो माना अल्लाह मुंहिंजे अबे खे चयो थी चई न न तुंहिंजो अबो कीअं अल्लाह थींदो उहो त ख़ालिक जी मख़लूक आहे पाण मिड़नी जो अल्लाह मथे आहे जेको सॼी काइनात खे थो हलाए कि घुरायोसि उनखे घुराए वियो ख़ादिमा खे आंदर वियो जंहिंमहिल साम्हूं त फिरौन पुछो ॾे ख़बर तूं ख़बरूं कयूं छा कि हा मूं कई आहे ख़बर आहे कि मूंखे ख़ुदा मञी थी न केरु आहे मथे आसमान खां सभु आसमान ज़मीनूं पूरी काइनात हुनजी आहे कि हाँ माना तूं मूंसां ते ईमान आंदो आहे तुंहिंजो ख़ैर न आहे चवण लॻो कढ़ो तेल जो गरम कयो तेल खे बरकायो वञे हिन ख़ातून जा जेके ॿारनि से बि आंदा वञनि पहिरीं हिन जे हिकिड़ो हिकिड़ो करे ॿार हिन तेल जे कढ़े में साड़ियो वञे उन खां पोइ आख़िर में हिन खे विधो वञे ईमान वारो थोरी गौर त कयो असीं पंहिंजे बच्चे ते थोरी तकलीफ़ बर्दाश्त नथा करे सघूं अॼु थोरो बुखार अचो वञे थोड़ी तकलीफ़ अची वञे अल्लाह जे घर खे छॾे गैरुल्लाह जी पूजा करे असीं दरगाहुनि खां खानकाहुनि खां मज़ारुनि खां मक़बरनि खां कब्रुनि खां मोलनि खां शिफ़ाऊं घुरंदा आहियूं थोरी बि तकलीफ़ बर्दाश्त कान्हे अल्लाह खे छॾे करे रब करीम सां शिरक कंदा आहियूं हिन औरत जी बि ईमान ॾिसां पंहिंजे ईमान खे बि परखिजां छो कहिड़े जी बीमारी थींदी आहे नंढड़नि ॿारनि खे मूं कई मुस्लमाननि जा ॿार ॾिठा हिकिड़ो बागड़ी आहे मुंहिंजे पाड़े में उन बागड़ी वटि खणी ईंदा आहिनि त हिनजी सुख है जो तूं हुनखे मथां पढ़ाई कर बागड़ी जिस्म पलीत कपड़ा पलीत दिल पलीत मुशरिक बुतनि जो पूजारी उन में उन लाइ वरी शफ़ा जे लाइ मुस्लमान साईं छा कयां मुंहिंजो बच्चो आहे न मुंहिंजो ॿुढी तूं मर बच्चो थी त पोइ तूं कलमे तां हथ खणी बागड़ी जे घर में वञी वेह राम राम कर तूं मुस्लमान पढ़ी कलमो तो खणी ॿारड़ो तो माना तूं असां ते काफ़र पियो खिलाई त मुस्लमाननि जे क़ुर में सफ़ाई कोन्हे का मुस्लमान में दम ई कोन्हे को हिन में ईमान ई कोन्हे को हिननि खे का आयत सेखारियल कोन्हे का हिननि खे का दुआ न बि कान सेखारे जो बच्चनि जे मथां पढ़नि शफ़ा थियनि तूं काफ़र वटि वेठो आहीं पंहिंजा बच्चा खणी सोकड़ जी बीमारी आहे धागा पियो वठे पोइ कोशिशि इहा कंदा त लिकी लिकी राति जो हिकिड़े टाइम ते निमाज़ में पहुचा लिकी लिकी ॾिसंदा बागड़ी पढ़े पियो मोते नज़र पई बागड़ी झुगी में भॼी वियो पोइ हमरा पासो पासो निकिरी मुस्लमान मुंहिंजो बाप बि त सही ॾिसे पर थोरा ईअं बीठा मूंखे ख़बर पई त नंढड़े ते दम कराइण आयो एतिरा माण्हू जा ईमान ख़तम थी विया आहिनि पर हिन औरत जो ईमान ॾिसो फिरौन ऐलान कयो कढ़े में तेल विझो तेल खे गरम कयो पहिरीं हिन जे ॿारड़े खे हुन तेल में विधो आहे तेल में ॿारड़ो सड़ी 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 पची हिकिड़ी ॿूटी थी वियो आहे वरी ॿिए ॿार खे उछले वियो आहे हाणे आख़िरी ॿारड़ो आहे टियों ॿार आहे नंढड़ी आहे ही मां फिरौन खे चवंदी आहे बेशक मुंहिंजा ॿार तव्हां साड़े छॾिया कुझु बि कयो कुझु बि न थींदो आहे छो जो मूं ईमान अल्लाह ते आंदो आहे हाणे नंढड़ो मासूम ॿारड़ी आहे जेका पंहिंजी माउ जी छाती खे लॻल आहे वो शैतान अमर दे छाती का पट्टे बार के परे कंदा आहिनि
कढ़ाई में उछलण जी कोशिश कंदा आहिनि। मां पंहिंजे ॿार खे छॾण जी कोशिश कोन कंदी आहे, हुनखे बचाइण जी कोशिश कंदी आहे। उन नंढड़े ॿार ॻाल्हाइण शुरू कंदो, अम्मा तूं घबराए न, मूंखे छॾ अल्लाह जी राह में आउं बि क़ुर्बान थियां। पर हदीस में ईंदो आहे हिकिड़ो उहो ॿार जे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी पाक दामनी बयान कई आहे, ॿियो उहो नंढड़ो ॿार आहे जेको सैयदना ईसा अलैहिस्सलाम आहे, जेको पंहिंजे अमर जी पाक दामनी बयान कंदो आहे। टियों उहो ॿार आहे जेको हिकिड़े नेक इंसान आहे, उन जेको नेक इंसान जे बचाई दिफ़ा जे लाइ उनखे सारा घेराव कंदा आहिनि, मारींदा आहिनि, कुटींदा आहिनि त तूं कंहिंजो ॿार आहीं, हिन जो नेक जो ॿार आहीं। जुरेज हुनखे चमाट हणंदो आहे, ॿी किताबनि में त चूंडड़ी हणंदो आहे, हिकिड़े किताब में हुनखे चमक हणंदो आहे। उहो ॿार दाह करे चवंदो आहे ऐं जुरेज जो पुटु न आहियां पर आउं धनार जो पुटु आहियां। ऐं चोथों ही ॿार आहे जेको माउ खे चवंदो आहे त अम्मा मूंखे छॾे ॾे अल्लाह जी राह में ॾिनी। उन खां बाद में हाणे उहो बि वीचारे ॿार खे उन कड़े में साड़े छॾियो। हाणे रही वञी मां, उहा चवणु लॻंदी आहे फिरौनियो तूं मुंहिंजा बचड़नि खे त साड़े छॾियो, परवाह न आहे, छो जो जॾहिं मूं रबी अल्लाह जो ऐलान कयो आहे हाणे इन तऊं फिरण वारी न आहियां, हाणे मुंहिंजे साण जो टाइम अची वियो आहे। चवणु लॻा ही सभु तुंहिंजे साम्हूं इन करे साड़िया थी मन तूं ॿार अची वञी, मन मूं ते ईमान आणी। उहो औरत चवणु लॻंदी आहे मुंहिंजा बचड़ा तव्हां साड़े छॾिया, जीअं मञा हा हिन जे साण जे टाइम ते मञा हा पर मूंखे बि साड़े छॾियो। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, मुंहिंजे साण खां बाद में मुंहिंजनि बचनि जी क़बर मूं सां गॾु ठाहे जो बस इहो कमु कजो, जो इहा ॻाल्हि असां मंज़ूर आहे। उन बीबी सगोरी खे हज़रत जिब्रील फरमाईंदो आहे उहे ॿारनि समेत उन जा जेके हॾड़ा सड़ियल हा, उनजो जिस्म सड़ियल उनखे दफ़नायो वियो। अल्लाह ताला उन औरत जो एज़ाज़ बख़्शियो आहे जेका अल्लाह जे ख़ातिर पंहिंजी जान जी क़ुर्बानी हुन औरत ॾिनी आहे। अॼु क़बर हुनजी ज़मीन में आहे पर खुशबू पूरे आसमान ते महक पई हले। अल्लाह जा नबी को मुश्की अंबर न आहे पर खुशबू ने खातून जी आहे जेका अल्लाह जी राह में क़ुर्बान थी वई। उन खां पोइ पाण फरमाए त मूं वरी आवाज़ ॿुधा जुतियुनि जा, आसमान ते जन्नत में हलण जा मूं आवाज़ ॿुधा। जॾहिं जन्नत में दाख़िल थियुमि त ॾिसां पियो को माण्हू हले पियो। जिब्रील लगा सवाल कयूं, जिब्रील खे ख़बर जन्नत में को नज़र मूंखे अचे कोन थो पर हलण जो आवाज़ थो अचे त को नेक शख़्स जन्नत में हले पियो। अल्लाह जा नबी ही नेक केरा ही सैयदना बिलाल हबशी आ जेको तव्हांजे मस्जिद जो मुअज़्ज़िन बिलाल हबशी आ। अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे एज़ाज़ बख़्शियो आ। हले बिलाल ज़मीन ते पियो पर कदमनि जो आवाज़ आसमान ते आ। हिकिड़ी रिवायत में मेराज जो ज़िक्र आहे, हिन में ॿी रिवायत में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जेको ख़्वाब ॾेखारियो हो उन में भी ज़िक्र आहे। हज़रत बिलाल खां पाण करीम जी पुछा कई, बिलाल तुंहिंजी कहिड़ी नेकी आहे जो जन्नत में हलण जो आवाज़ तुंहिंजो अचे, तूं रसे ई कोन्हे जन्नत में जीअरो आहे। चवण लॻो अल्लाह जा नबी बि त का नेकी मूंखे यादि कान्हे का, पर जॾहिं बि मस्जिद में ईंदो आहियां त ॿ रकात नफ़िल अदा कंदो आहियां, इहा मुंहिंजी दाइमी इबादत आहे। छाजे करे जो कुर्बान जे करे अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि जो मक़ाम बयान फरमायो आहे। टाइम काफ़ी थी वियो आहे, हाणे इमाम लेखे वरी वापसि था मोटूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वापसि मोटिया, उन ई राति में मेराज कयूं, वापसि आया। सुबह ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबनि सां ख़बरूं कयूं। इहा ॻाल्हि हली वई थी, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान करे पूछे पोइ त राति मूं मेराज कयो। मेराज में मूं हीउ बि ॾिठो आहे, हीउ बि ॾिठो आहे, हीउ बि ॾिठो आहे। अबू जहल खे मौक़ो मिली वियो, हू त अॻे ई मौक़े जे ताड़े मां त का अहिड़ी ख़बर अचे जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साबित कयूं त नौज़ बिल्लाह ग़लति पियो ॻाल्हि करे। हिननि ॿियूं त पुछाऊं कयूं,
पर यहूदी जेके हुआ थे वॾा होशियार हुआ, उन्हनि खे चयो तव्हां बैतुल मुक़द्दस में कई दफ़ा विया आहियो, वॾी तव्हांजी उमिरि आहे। हाणे मोहम्मद तो चवे त आउं वियो आहियां मस्जिद हरम, ॻाल्हि खुटाया पियो, मुख़्तसिर बाक़ी थोरो टाइम तव्हां वठंदुसि। बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस में वियो आहियां, मस्जिद अक़सा में मूं निमाज़ अदा कई आहे, ऐं मुफ़ासिलो केतिरो आहे, जेकॾहिं भलो सुवार घोड़ो दौड़ाए सुठी सवारी हुजे त कम अज़ कम पूरो महीनो लॻे। हाणे तव्हां ॿियो कुझु न, एतिरो हिन खां पुछो त बैतुल मुक़द्दस जूं निशानी ॿुधाए। अल्लाहु अकबर। ही सब गॾु थी विया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि मौजूद। सैयदुल कौनैन खां सवाल करण लॻा, साईं ॿी कंहिं वज़ाहत जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु इहो ॿुधायो त बैतुल मुक़द्दस में मस्जिद अक़सा जूं निशानी ॿुधायो, अॻियूं काबो निशानी ॿुधायो। असां तव्हां खां पुछूं था, तव्हां ॿुधाईंदा वञो। मिसाल को कंहिंखां पुछे बाबा दर किथे आहे, वॾो मेन गेट किथे आहे, खिड़की किथे आहे, रोशनदान किथे आहे, मेहराब में छा आहे रखियल, मेंबर किथे रखियल आहे, केतिरी वॾी मस्जिद अक़सा आहे, निशानियूं कहिड़ियूं आहिनि, मीनारुनि जा केतिरा आहिनि, कहिड़े पासे खां तो अंदरि दाख़िल थिए, किथे मुसलो विझा था निमाज़ पढ़ी आहे, इहे सारो अंदरि अंदरि छा पियो आहे, इहे सभु हिन खां पुछूं था, सॼी ख़बर पइजी वेंदी। उन खां अॻु में, इन सुवाल खां अॻु में ॿियो काफ़िलो जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रस्ते में ॾिठो हो वींदे मेराज से, इहो ज़मीनी सफ़र हो मस्जिद अक़सा ताईं। उन में हिकिड़ो उठ हो जेको काफ़िले मां निकिरी उठनि मां अॻिते वियो, पूरो काफ़िलो उन उठ खे पियो ॻोल्हियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन काफ़िले वारनि खे ॾिठो, मके वारा, पाण करीमनि उन्हनि ते सलाम वरायो त उन्हनि मां